वुमेन एक्शन फॉर्म हैदराबाद जे अॻवान नामियारी लेखका अदी हसीन मुसरत साहिबा जिन खे गुज़ारिश थी कजे त पाण अच में पंहिंजा ख़्यालनि जो इज़हार कनि। जी औरत जदोजहद स्टेज ते वेठल मानवारन मेहमान ऐं हाल पिंडाल में वेठल मानवारा मेहमान सभिनी खे शुभ सलाम। यकीनन सिंधियाणी तहरीक जो ज़िक्र थिए थो ऐं आउं उन्हनि सभिनी पंहिंजे बहादुर ज़रूरतमंद भेनरुनि खे ख़ासि तौर ते सलाम पेश करियां थी जेके हिन तहरीक जो हिसो रहियूं आहिनि ऐं हिनखे अॻिते अञा ताईं वधाईंदियूं पियूं हलनि। सिंधियाणी तहरीक एशिया जी पहिरीं फेमिनिस्ट चाहे औरतुनि जी हलायल तहरीक जंहिंजो एज़ाज़ असांजे सिंध जी सिंधियाणी तहरीक वटि आहे ऐं सॼी दुनिया में मशहूरु आहे। उन ते डॉक्टर कासिम जेको कमु कयो आहे यकीनन अकेडमिक कमु कयो अथसि ऐं हिकिड़ो अहिड़ो कमु कयो अथसि जिते हिन खां पहिरीं कमु थियल न आहे ऐं इन किताब सां आउं सॼो तफ़सीली न पढ़ी सघियसि छो त मूंखे राति ई मिलियो लेट सां, पर जेतिरो हिते गुफ़्तगू थी आहे ऐं सरसरी तौर ते ज़िक्र कयो त कुझु सुवाल आहिनि यकीनन अदा जेका ॻाल्हि करे वियो त को बि किताबु आख़िरी नाहे हूंदो ऐं तहक़ीक़ उहा ई सुठी हूंदी आहे जंहिंमां सुवाल निकिरनि, जंहिंमां वधीक तहक़ीक़ जा रस्ता निकिरनि, उहा ई तहक़ीक़ कामयाबु सम्झी वेंदी आहे छो त तहक़ीक़ करे किताबु बंदि नाहे थींदो त न हाणे मुंहिंजो इहो हर्फ़ आख़िर आहे हू यकीनन उन में सुवाल हूंदा त उन में आउं इहो ज़रूरु चवंदसि त औरतुनि जी ॻाल्हि करणु या ही विदिशाली समाज जंहिंजे लाइ असां जदोजहद करे सघूं। यकीनन वुमेन्स एक्शन फोरम ऐं सिंधियाणी तहरीक जो जनम हिकिड़े ई साल हिकिड़े ई वक़्त में थियो आहे। उहो ज़िया जी आमलियत जो दौरु जंहिंमें ॿई तहरीकूं पैरेलल हलियूं ऐं इन्हनि तहरीकुनि हिक ॿिए खे भेनरूं सम्झियो, साथी सम्झी उन्हनि हिक ॿिए सां गॾे जदोजहद कई ऐं उहो ई ॾाढो जबर हो जंहिंजे ख़िलाफ़ झंडा खणी औरतूं ॿाहिरि निकितियूं। उहे सभई असांजे लाइ क़ाबिल एहतराम आहिनि पर जदोजहद ज़मीनी हक़ीक़तुनि जे हिसाब सां हलंदियूं आहिनि। असां इहे नथा चई सघूं त हुन दौर में फलाणी तहरीक हिन ते छो न ॻाल्हायो या हिन वक़्तु जेका तहरीक हले पई उहा उन वक़्तु जीअं छो न आहे। हर दौर जी तहरीक पंहिंजी हूंदी आहे। यकीनन उन वक़्तु वुमेन्स एक्शन फोरम जूं औरतूं निकितियूं त उन वक़्तु जेके सूरत हाल हुई उनखे चैलेंज कयो। हिन में हिकिड़ी जाइ ते लिखियलु आहे ऐं यकीनन वुमेन्स एक्शन फोरम जी मेंबर जी हैसियत सां उन्हनि शयुनि खे ज़रूरु ॻाल्हाईंदसि पर इहो ज़रूरु चवंदसि त लेखक ऐं कारी या नकार जो हिकिड़ो रिश्तो हूंदो आहे पर उन्हनि शयुनि खे पर्सनल न सम्झो वञे। इहे हिकिड़ी डिबेट आहे छो त हीअ अकेडमिकली आहे हिकु PhD जी थीसिस आहे ऐं जेॾीमहिल असीं चऊं था त हीअ असां सिंधी औरतुनि लाइ सिंधीअ में लिखियो वियो आहे त जेॾीमहिल सिंधी औरत इहा किताब खोलींदी त हू पहिरीं पढ़ंदी त छा औरत जी दुश्मन आहे। इहो हिकिड़ो अहिड़ो सुवालु आहे जेको असां खां पुछियो वेंदो आहे ऐं असीं उन ॻाल्हि खे फेमिनिज़म जे हिसाब सां एक्सप्लेन कंदा आहियूं त हीअ पावर डायनामिक आहे। औरत जी दुश्मन न आहे, हीअ विदिशाही जा रवैया आहिनि। तव्हां उन्हनि खे ॾिसो, तव्हां इहो न ॾिसो त जेका जबर कंदड़ औरत आहे या जेका अॻियां वधे थी ॿी औरत पढ़ियल लिखियल औरत जी दुश्मन आहे। सियासी तरह सां जेके औरतूं अॻियां बीठियूं आहिनि उहे औरतुनि जूं दुश्मन आहिनि। इहा ॻाल्हि न हिकिड़ो मुहक़िक़ खे जुगाए थो त लिखे न ई को सियासी वर्कर अहिड़ो थी सघे थो जेको इन ॻाल्हि खे हथी ॾे त औरत जी दुश्मन थी सघे थी। ॿी ॻाल्हि त तव्हां हिन में काफ़ी शयूं आहिनि जिन ते डिबेट थी सघे थी, ॻाल्हाए सघिजे थी। यकीनन डॉक्टर साहब महिनत कई आहे ऐं फेमिनिज़म जे मुख़्तलिफ़ लहरुनि जो ऐं वेव्स जो ज़िक्र कंदो आयो आहे जेके हर दौर में हू इहा ॻाल्हि कई त हर दौर जी औरत जा चैलेंज मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि। सियासी समाजी उहे मुख़्तलिफ़ आहिनि, उन्हनि ते औरतूं बीठियूं आहिनि। पहिरीं वोट जो हक़ कोन हो त औरतुनि पहिरीं नारो कयो त असांखे वोट जो हक़ त ॾियो, वोट ॾींदासीं तॾहिं त असां सियासी धारा में शामिलु थींदासीं। उन वक़्तु पर जॾहिं असां हिन दौर जी ॻाल्हि था कयूं त जंहिं दौर में असां साहु खणी रहिया आहियूं हिन वक़्तु आउं सम्झां थी त जेको ज़िया जो दौरु हो उन वक़्त खां ही दौरु असांजे लाइ वधीक चैलेंजिंग आहे। हिन दौर में असां वधीक मुश्किलुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। हुन जेको ॿिज छॾियो हिकिड़ो हो न, हींअर असांखे हर इदारे में ज़िया नज़र अचे थो। असांजी हर सियासी
उन खां पोइ लाहौर, इस्लामाबाद ऐं उन खां पोइ हैदराबाद जो ज़िक्र इन में थियणु घुरिजे हा, पर आउं सम्झां थी त हर लेखक जी मर्ज़ी हूंदी आहे, उनखे असां चई नथा सघूं त इहो छो लिखियो, इहो छा न लिखियो। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे त 2008 खां औरतूं कमु करे रहियूं आहिनि, भले 12 हुजनि, 15 हुजूं, 20 हुजूं, पर असां वॾियूं तहरीकूं हलायूं आहिनि। पहिरीं जेका 2008 अगस्त में हैदराबाद मां मूवमेंट हली, पहिरीं असां शिकारपुर वियासीं, जेका असांजी जिरगे जे अगेंस्ट मूवमेंट हुई। जिरगा कैंपेन असां हलाई, जंहिंमें मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट्स में वुमन सेक्शन फोरम जी टीमूं वयूं। ऐं सिर्फ़ु इहो नथी चवां त असां ही कयो, पर उनजो नतीजो निकितो त कानून पास थियो ऐं सिंध में जिरगा बैन थिया। पाकिस्तान जे ॿियनि सूबनि में इहो कानून मौजूदु न आहे कारोकारी जे ख़िलाफ़। उन खां पोइ हिन वक़्तु ॾिसो त कानून साज़ी थी आहे त कारोकारी जो केस को बि पीउ या भाउ FIR नथो कराए सघे, या स्टेट जी ज़िम्मेदारी आहे। इहा छा आहे? वुमेन्स मूवमेंट जी कामयाबी आहे। त यकीनन कामयाबियुनि खे ज़रूरत महसूस थिए थी त असां इहो न सम्झूं, असीं सम्झंदा आहियूं त पाण खे पाण न ॻाल्हाइणु घुरिजे, पर हाणे महसूस थिए थो त असांखे पंहिंजी तारीख़ पाण लिखणी पवंदी। असांखे पाण पंहिंजी, पोइ भले केरु चए त पंहिंजी साराह पाण पिया करियो, औरतूं पंहिंजी साराह लाइ कलम थियूं खणनि या पाण खे अदीब थियूं चवनि, पर आउं सम्झां थी त इहा यकीनन इहा तारीख़ असांखे लिखणी पवंदी त असांजी जिदोजहद जे करे कानून साज़ी थी आहे। जेके कानून साज़ी, हींअर सम्झो था रेप केसिस जा फ़ैसिला कोर्ट खे पाबंद कयो वियो आहे त रेप केस जो फ़ैसिलो तव्हां 3 महीननि जे अंदरि ॾींदा। जेका 2 फिंगर टेस्ट हुई उहा ख़तमु थी आहे। त इहा वुमेन्स मूवमेंट्स जी कामयाबियूं आहिनि, जेके हिते हक़ीक़तूं असांखे तस्लीम करणियूं पवंदियूं। ऐं आउं नथी सम्झां त हिन समाज में का हिकिड़ी तेज़ लकीर विझी छॾिजे त भई ही औरतूं मर्दनि जो खे दुश्मन थियूं सम्झनि, ही सॼण थियूं सम्झनि। इहा ॻाल्हि न आहे। असांखे हिन समाज में पंहिंजे शऊर सां, पंहिंजे सघ सां बीहणो आहे त इन्हनि रवैयनि जो मुक़ाबिलो करणो आहे। असां कंहिंजी दुश्मनी जी ॻाल्हि न पिया करियो, या के जेके औरत आज़ादी मार्च जा नारा लिखिया विया आहिनि, पर जेकॾहिं केरु उनखे तहक़ीक़ जी नज़र सां ॾिसे त जेकॾहिं वुमन सेक्शन फोरम हैदराबाद जो 2018, 19, 20, 21 असांजो चार्टर ऑफ डिमांड पढ़ो त तव्हांखे ख़बर पवंदी त वुमन सेक्शन फोरम जी बुनियाद छा आहे ऐं हुन जा मुतालबा कहिड़ा आहिनि। वुमन सेक्शन फोरम पहिरीं ऐलान कयो त उहो गैर सियासी आहे। गैर सियासी, असां सियासत, असां वटि जेके असांजा बुनियादी कोर कमेटी जा मेंबर आहिनि, उन्हनि खे इजाज़त न आहे त उहे ख़ासि पार्टीअ जा मेंबर थियनि, पर हू पंहिंजो सियासी अप्रोच रखूं था असीं ऐं पंहिंजो सियासी शऊर कंदासीं। ऐं असां सिंधियाणी तहरीक सां मूवमेंट्स हलायूं आहिनि, वुमन डेमोक्रेटिक फ्रंट सां मूवमेंट हलायूं आहिनि। जेकॾहिं गैर सियासी हुजूं त सियासी जमायतुनि सां गॾु नज़र न अचो। ऐं पहिरीं जेका असांजी वॾी रैली हुई उन में हर सियासी पार्टी जो अॻुवाण मौजूदु हुयो, पर इन गैर सियासी चवण खे थोरो सम्झणु घुरिजे त अणधुरी जमायत आहे, का धुर न आहे, कंहिं सियासी पार्टी जो हिसो न आहे, पर असां जेके जमहूरी बुनियाद सां या जेके और सवाल ते जमायतूं बीहनि थियूं, असां उन्हनि सां गॾु बीहूं था। यकीनन पोयो तमामु वॾो आहे ऐं तहक़ीक़ कंदड़ लाइ आउं सम्झां थी त घटि लिखियो वियो आहे, इन करे मवाद घटि थो मिले, जंहिंजे करे इहे थोरी घणियूं कमियूं पेशियूं रहिजी थियूं वञनि। बहरहाल सभिनी खे मुबारकूं ऐं सिंधियाणी खे ख़ासि तौर ते अदीखे ऐं लेखक खे मुबारक। तहरीक मीडिया जे हर ईंदड़ वीडियो ॾिसण जे लाइ ॻाढ़े रंग जे सब्सक्राइब जे बटन खे दॿायो ऐं उन जे भरिसां घंटीअ जे बटन खे ज़रूरु दॿायो। इन सां असांजूं नयूं वीडियो सभ खां पहिरीं तव्हांखे ॾिसण लाइ मिली सघंदियूं। वीडियोस पसंदि अचनि त लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट कयो।